वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो है त सिंध हुकूमत मनशियात की आदियुनि लाइ बहाली मरकज़ कायम करे रही है। नौजवान नस्ल ऐं शागिर्दनि खे असांखे मनशियात खां बचाइणो आहे। सीनियर वज़ीर जो गुज़िरियल 1.5 महीने में 1020 FIRs काटियूं पयूं आहिनि, जॾहिं त कार्रवाइनि दौरान 1505 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। शर्जील इनाम मेमण चयो त कार्रवाइनि दौरान 236.5 किलोग्राम आइस पकड़ी वही है। सीनियर वज़ीर चयो त अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाड़ियों जब्त करण शुरू कयूं वेंदियूं। अनरजिस्टर्ड गाड़ियुनि वारनि खे गुज़ारिश है त उहे रजिस्ट्रेशन कराइनि। शर्जील इनाम मेमण चयो त रुगो शहरनि में टारगेटेड ऑपरेशन न पिया करियाऊं, सरहदनि ते बि कम कयो वेंदो। सीनियर वज़ीर चयो त कच्चे में सिंध पुलिस खे वॾी कामयाबी मिली है। कच्चे में चेक पोस्टूं ठही रहियूं आहिनि ऐं ऑपरेशन बि हली रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध के सीनियर सूबाई वज़ीर एक्साइज एंड एंटी नार्कोटिक्स वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण प्रेस कॉन्फ्रेंस करे कयो है त सिंध में मंशात खिलाफ जो है वॾी कार्रवाई हली रही है। हिन इहो बि चयो है त मंशात जी है स्कूलन में वापराइण खिलाफ ऐं कॉलेजिस यूनिवर्सिटी में वापराइण खिलाफ भी सिंध हुकूमत कदम खणी रही है। बे तरफ़ सूबाई वज़ीर शर्जील इनाम इहो बि चयो है त सदर आसिफ अली ज़रदारी जूं जो है अमल है तो सिंध में जो है मंशात के मुकम्मल तौर खत्म किया वजे। वॾे सूबाई वज़ीर इहो भी चयो है तो मंशात खिलाफ जो है इन वक्त 1320 केस दाख़िल किया विया आहिनि, जिनमें 1505 जो माण्हू आहिनि मंशात फरोच उन्होंने के गिरफ़्तार किया हुआ है, जिन के कब्जे में 236 किलोग्राम आइस पकड़ी वही है। सीनियर सूबाई वज़ीर इहो भी चयो है तो कराची में जी है दाख़िलाई रस्तनि ते भी जो है चेक पोस्ट कायम कई वेंदियूं, जंहिंमें तमाम इदारनि जा जेके नौजवान पुलिस ऑफिसर हूंदा उहे मौजूद हूंदा आहिनि। इहो भी चयो है त जेके आदि नशे जा जेके हीरोनी आहे उन्हनि जे लाइ रिहेबिलिटेशन सेंटर पिण कायम कया पिया आहिनि। ॿिए तरफ़ हिन इहो भी चयो आहे त सिंध में जेको आहे अनरजिस्टर्ड गाॾियूं जेके आहिनि उन्हनि खिलाफ़ भी क्रेक डाउन कयो वेंदो। 10 मई खां पोइ कंहिंजी भी गाॾी अनरजिस्टर्ड रोड ते नज़र ईंदी त उनखे चालान कयो वेंदो, उनखे पकड़ियो वेंदो। ॿिए तरफ़ सीनियर सूबाई वज़ीर इहो भी चयो आहे त जेकी नॉन टैक्स यानी कि जिनकी टैक्स रहियल आहे उहे बि सुभाणे खां पंहिंजूं जेके टैक्स आहिनि उहे पे कनि। ॿी सूरत में उन्हनि खिलाफ़ एक्साइज पुलिस जेकी आहे चालान कंदी। हिन इहो भी चयो आहे त सरकारी तौर प्राइवेट स्कूलनि में भी जेके स्कूल मालिक आहिनि उते जो है वो कड़ी नज़र रखन। बे तरफ सीनियर सूबाई वज़ीर इहो भी चयो है तो स्कूलन में जो है शागिर्दनि जो भी टेस्ट कई वेंदी, जंहिंजी पॉजिटिव टेस्ट थींदी उन खां भी पुछाणो थींदो तो उनके हीरोइन जा मंशात किथां मिले। बे तरफ हिन इहो भी चयो है तो मंशात खिलाफ जो है गुज़रियल जो सूबाई मिनिस्टर मुकेश चावला हुयो उन में वॾियूं कार्रवाइयूं कयूं। हिन इहो भी चयो है तो 9 मई ते जो है मुल्क में जो फसनि खे साड़े वियो, उन सां गॾोगॾु जेके फौजी जेके फौजियुनि जी जेकी बेहुरमती कई वई उन्हनि खिलाफ़ अवां ॾिठो त कहिड़ो एक्शन कयो। हिन इहो भी चयो आहे त इमरान खान जो है ॿियनि ॿारनि खे जो है रोडनि ते आणे उन्हनि खे हिनमहिल बि जो है जेल में सड़ी रहिया आहिनि, जिनमें वॾो अंगु न्याणियुनि जो आहे। सूबाई वज़ीर इहो भी चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हर महीने कराची में मीटिंग थींदी, पर हिन इहो चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर अला सिंध जो चवणु आहे त सिंध मां मंशात के मुकम्मल तौर ते ख़त्म कयो वेंदो। जी ठीक है आमिर सुप्रो, अमां जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।